नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवां खे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त सिंध हुकूमत आवाम खे कोरोना वायरस खां बचाव जी वैक्सीन अरबा जॾहिं लॻाइण जो ऐलान करे छॾियो। वफ़ाक़ी हुकूमत वैक्सीन ख़रीद करण जी इजाज़त न ॾिनी आहे, पर असां अवाम खे वबा खां बचाइण जे लाइ कोशिशूं कयूं आहिनि। अरबा जॾहिं खां वैक्सीन लॻाइण वारो कमु शुरू करे रहिया आहियूं। पहिरीं कराची जे शहरनि खे वैक्सीन लॻाई वेंदी, छाकाणि त हिते कोरोना जा केस घणा आहिनि। सिंध जे 10 ज़िलनि में कोरोना जा केस घणा आहिनि, उते वैक्सीनेशन सेंटर क़ाइमु कया वेंदा। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवां खे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त सिंध हुकूमत आवाम खे कोरोना वायरस खां बचाव जी वैक्सीन अरबा जॾहिं लॻाइण जो ऐलान करे छॾियो। वफ़ाक़ी हुकूमत वैक्सीन ख़रीद करण जी इजाज़त न ॾिनी आहे, पर असां अवाम खे वबा खां बचाइण जे लाइ कोशिशूं कयूं आहिनि। अरबा जॾहिं खां वैक्सीन लॻाइण वारो कमु शुरू करे रहिया आहियूं। पहिरीं कराची जे शहरनि खे वैक्सीन लॻाई वेंदी, छाकाणि त हिते कोरोना जा केस घणा आहिनि। सिंध जे 10 ज़िलनि में कोरोना जा केस घणा आहिनि, उते वैक्सीनेशन सेंटर क़ाइमु कया वेंदा।